मिसाल था वठूं त असां वटि हिकिड़ी इक्वेशन आहे जेका आहे त 7 टाइम्स एक्स यानी 7 ज़रबिया एक्स बराबरि आहे 14 जे। त असां हिन खे ईअं चई सघूं था त असां वटि 7 कहिड़ियूं बि शयूं आहिनि जंहिंखे असां एक्स जी सूरत में लिखूं था उहे बराबरि आहिनि 14 जे। हाणे 7 सां गॾु जेको अंग ज़रब में आहे उहो असांखे ख़बर न आहे उहो छा आहे। असां हिन खे ईअं बि लिखी सघूं था त 7 टाइम्स एक्स यानी 7 ज़रबिया एक्स बराबरि आहे 14 जे। हाणे हिन मां तव्हां आसानी सां ॾिसी सघो था त 7 खे अगरि असां 1 सां ज़रब कयूं त असांखे मिलंदो 7 ऐं 7 खे अगरि असां 2 सां ज़रब कयूं त असांखे मिलंदो 14। इन मां त असां तमामु आसानी सां कढी सघूं था त एक्स जेको आहे उहो असांजो 2 जे बराबरि थियणु खपे, छाकाणि त 2 ई उहो वाहिद अंग आहे जंहिंसां असां 7 खे ज़रब कयूं त असांखे 14 मिलंदो। पर अॻिते हली करे असांखे ॾुखियूं इक्वेशन्स ईंदियूं ऐं असां उहे ज़बानी ईअं न करे सघंदासीं। उन जे लाइ असांखे हल करणो पवंदो, सॉल्व करणो पवंदो। हे त तमामु आसान हुई, इन करे असां करे वियासीं। हिकिड़ी शइ तव्हां नोट कई हूंदी ऐं ॾिठी हूंदी त असां 7 ऐं एक्स जे विच में का बि निशानी न ॾिनी आहे। असां चयोसीं 7 ज़रब एक्स, पर छा ज़रब जी निशानी ॾिनल आहे? त ज़रब जी निशानी नाहे ॾिनल। अलजबरा में जॾहिं बि असां कंहिं नंबर खे कंहिं वेरिएबल यानी तब्दील थींदड़ सां गॾु लिखंदा आहियूं त असां विच में ज़रब जी निशानी नाहियूं ॾींदा। अगरि असां ज़रब जी निशानी ॾियूं, छाकाणि त ज़रब जी निशानी ॾिसण में बि एक्स वांगुरु हूंदी आहे, त उहा असांखे वधीक मुंझाए छॾींदी। हाणे ॾिसो त मां लिखां 7 टाइम्स एक्स इज़ इक्वल टू 14। हाणे 7 टाइम्स जी निशानी ऐं एक्स ॿई हिकु जहिड़ा आहिनि ॾिसण में, त इहो केरु पढ़ी ईअं बि सघे पियो त 7 एक्स एक्स या 7 ज़रब ज़रब। त हाणे 7 ज़रबिया ज़रबिया 14 जे बराबरि आहे, त कंहिंखे सम्झ में न ईंदो। त इन करे असां अलजबरा में जॾहिं बि इस्तेमालु कंदा आहियूं त असां ज़रब जी निशानी नाहियूं ॾींदा, या त असां डॉट जी निशानी ॾींदा आहियूं, जीअं 7 डॉट एक्स इज़ इक्वल टू 14। इहा जेका आहे ज़रब जी निशानी जे बदिरां इस्तेमालु थींदी आहे। पर अक्सर ऐं उमूमन असां छा कंदा आहियूं, असां विच में निशानी ॾींदा ई न आहियूं जॾहिं बि हिकु वेरिएबल ऐं हिकु अंग खे असां पाण में ज़रब कंदा आहियूं। त इहा इक्वेशन जेका आहे 7 एक्स इज़ इक्वल टू 14, इहा आहे छा, इहा चए छा थी? इन खे थोरो असां वाज़े लिखूं था, थोरो माना तस्वीरी फॉर्म में या तस्वीरी सूरत में, त इहो मतिलबु आहे त 7 दफ़ा एक्स पाण सां जोड़ थियल आहे। जीअं हाणे एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स ऐं उनखां पोइ वरी प्लस एक्स ऐं वरी एक्स ऐं वरी हिकिड़ो ॿियो एक्स, त माना 7 एक्स पाण में जुड़ियल आहिनि, तॾहिं इहे 7 एक्स आहे। हाणे एक्स कहिड़ियूं बि शयूं आहिनि असांखे ख़बर न आहे। असां हिते सिर्फ़ु उनखे एक्स करे लिखियो आहे, छाकाणि त असांखे ख़बर न आहे त उहा एक्स शइ कहिड़ी आहे। ऐं 7 एक्स जेके आहिनि उहे बराबरि आहिनि वरी 14 जे। अच्छा, हाणे के बि 14 शयूं असां ठाहियूं था, त जीअं मिसाल मां 14 नुक़्ता ठाहियां थो, त 1 2 3 4 5 6 7 ऐं वरी हेठों हुनजे 1 2 3 4 5 6 7। त हाणे अगरि इहा इक्वेशन असां ॾिसूं त इहा इक्वेशन चवे थी त 7 एक्स जेके आहिनि, या हिकु हिकु करे जेके 7 एक्स आहिनि, उहे बराबरि आहिनि कनि बि 14 शयुनि जे, जेके 14 शयूं असां ठाहियूं आहिनि इन्हनि जे बराबरि आहिनि। अच्छा, अहिड़े क़िस्म जी इक्वेशन्स खे हल कीअं कबो आहे? जॾहिं बि असां वटि को कोएफिशिएंट यानी सरेब कंहिं वेरिएबल सां मल्टीप्लाई में हूंदो आहे ऐं उनजे अॻियां वरी असां वटि हिकिड़ो माना कॉन्स्टेंट हूंदो आहे, जीअं 14 आहे, त असां ॿिन्हिनि पासनि खे, छाकाणि त उहे ॿई पासा बराबरि आहिनि न, त असां वटि हिते 7 आहे त असां 7 सां वंड कंदासीं ॿिन्हिनि पासनि खे। अगरि ॿिन्हिनि पासनि खे असां 7 सां वंड कंदासीं त असांजी इक्वेशन पोइ बि बराबरि ई रहंदी, छो त असां ॿई पासा उहो कमु कयूं था। हाणे 7 खे 7 सां वंड कंदासीं त असां वटि 1 बचंदो, ऐं 14 खे 7 सां वंड कंदासीं त असां वटि छा बचंदो? असां वटि बचंदो त एक्स बराबरि आहे 2 जे। अच्छा, हिकु शइ यादि रखो त इहा हिकिड़ी इक्वेशन आहे। इक्वेशन में जॾहिं असां हिकु पासे ॾे को अमल कंदा आहियूं त असांखे ॿिए पासे बि साॻियो ई अमल करिणो हूंदो आहे, तॾहिं ई वञी करे उहे बराबरि बीहंदा आहिनि। अगरि असां होॾे कुझु जोड़ कयूं आहे त हिन पासे ॾांहुं बि कुझु जोड़ करिणो पवे हा। जीअं असां हिन पासे ॾांहुं 7 सां वंड कयोसीं त हुन पासे ॾांहुं बि असांखे 7 सां वंड करिणो पवंदो, तॾहिं ई वञी करे ॿई शयूं बराबरि थींदियूं। ऐं इन करे ई इनखे असां इक्वेशन चवंदा आहियूं। मिसलनि जी हाणे असां ठाहियो आहे, इनखे असां 7 खाननि में तब्दील था करे ॾिसूं, त छा अगरि असां हिनखे 7 दफ़ा विरायूं
त पोइ उहो साॻियो ई बराबरि बीहंदो। हाणे मां हिन खे एक्स खे 7 शयुनि में विरायां थो, मिसाल 7 खाननि में विरायां थो अलॻि अलॻि करे, ऐं उनखां पोइ असां वटि जेके शयूं आहिनि, मिसाल जेके ॻोल्हा असां ठाहिया आहिनि, इन्हनि खे बि असां 7 खाननि में विरायूं था, माना 1 2 3 4 5 6 ऐं हे 7। त माना हाणे मां 7 खाना एक्स जा अलॻि करे छॾिया ऐं उनखां पोइ 7 खाना मां उन्हनि शयुनि जा अलॻि करे छॾिया। हाणे असां वटि सम्झणो इहो आहे त हे जेको हिकिड़ो खानो आहे एक्स जो, इहो बराबरि आहे इन हिकिड़े खानो जेको असां वटि 2 शयूं आहिनि उनजो। त इहो बराबरि थींदो इन सां, मां तीर बि ठाहे छॾियां थो, ऐं हिकिड़ो ॿियो आहे उहो बराबरि आहे ॿिए जे, ऐं ईअं कमु हलंदो रहंदो। त माना हिकिड़ो एक्स जेको आहे उहो बराबरि थींदो 2 खाननि जे या 2 ॻोल्हणनि जे, त मतिलबु एक्स बराबरि आहे 2 जे। त असांखे इहो कीअं ख़बर पई? इहो असां 7 सां वंड करण सां बि असांखे ख़बर पइजी वई। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो मिसाल था खणी ॾिसूं, जंहिंमें असांखे माना इहा ख़बर हुजे त अगरि असां को हिकिड़े पासे अमल कयूं था इक्वेशन जे, उहो साॻियो ई अमल असांखे ॿिए पासे बि करिणो हूंदो आहे, छाकाणि त उहा इक्वेशन आहे। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो मिसाल खणी था ॾिसूं। मिसाल त असां खणूं त असां वटि आहे 3x ऐं उहो बराबरि आहे 15, मतिलबु 3x इज़ इक्वल टू 15। हाणे असां वटि हिकिड़ी इक्वेशन आहे। हाणे इक्वेशन में असांखे हल करण जे लाइ करिणो छा हूंदो आहे? असांखे एक्स खे धार करिणो आहे या अलॻि करिणो आहे, जीअं असांखे अंग सॼा हिकिड़े पासे थी वञनि ऐं इहो एक्स अकेलो वेरिएबल बचे। त असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे एक्स खे अगरि असां वंड कंदासीं 3 सां, त पोइ ई असांखे एक्स धार थी मिलंदो, छाकाणि त 3 खे अगरि असां 3 सां वंड कंदासीं त असां वटि 1 बचंदो ऐं उहो एक्स धार थी वेंदो। ईअं ई तरीक़े सां इक्वेशन खे सॉल्व कबो आहे। ऐं हिकु शइ यादि रखणी आहे असांखे, त जेको अमल असां इक्वेशन जे हिकिड़े पासे ॾे था कयूं, उहो साॻियो ई अमल असांखे इक्वेशन जे ॿिए पासे ॾे बि करिणो आहे। त मतिलबु असांखे 15 खे बि 3 सां वंड करिणो पवंदो, ऐं तॾहिं ई असांजो हल थींदी इक्वेशन। हाणे 3 खे अगरि असां 3 सां वंड कंदासीं त असांखे बचंदो हिकिड़ो एक्स, ऐं 15 खे अगरि असां 3 सां वंड कंदासीं त असां वटि छा बचंदो? असां वटि बचंदो सिर्फ़ु 5। त मतिलबु एक्स बराबरि आहे 5 जे। इहो असांजो जवाबु निकितो आहे। पर इन खे करण जो हिकिड़ो ॿियो तरीक़ो बि हुयो। तव्हां चई सघो पिया त अगरि मां ॿिन्हिनि पासनि खे, मिसाल मां इक्वेशन वरी लिखां थो 3x इक्वल टू 15, ऐं मां ॿिन्हिनि पासनि खे बजाए हिन जे जो 3 सां वंड कयां, मां इन खे 1/3 सां मल्टीप्लाई बि त करे सघां पियो, छो त 3 हिसो जेको 3 जो आहे उहो बि त 1 थींदो आहे। ऐं साॻी तरीक़े सां मूंखे ॿई पासनि ॾे 1/3 सां मल्टीप्लाई करिणो पवंदो। त 3 जो 3 हिसो जेको आहे 1/3 इंटू 3 उहो थींदो 1 जे बराबरि, त मतिलबु 1x। ऐं उनखां पोइ असां वटि जेको वरी हेॾो आहे उहो आहे 15 ज़रबिया 1/3, त 15 खे 3 सां तव्हां वरी 1/3 सां वंड कंदव, ज़रब कंदव, त उहो 5 बचंदो। त 1x जेको आहे उहो साॻियो एक्स जे बराबरि आहे, छो त 1 न लिखंदा आहियूं असां, ऐं उहो बराबरि थींदो 5 जे। त जवाबु साॻियो ई आयो। मतिलबु त इक्वेशन में जॾहिं हिकिड़ो अमल हिकु पासे जो थींदो आहे ऐं ॿियो अमल ॿिए पासे जो थींदो आहे, त जवाबु साॻियो ई अचणु खपे। अगरि असां ग़लति अंग सां ॿिन्हिनि पासनि खे ज़रब या वंड न कयूं त इहा ई हिकिड़ी इक्वेशन हूंदी आहे। ऐं हे इक्विवेलेंट माना हिकु जहिड़ा तरीक़ा आहिनि हल करण जा। अचो त हाणे हिकिड़ो ॿियो हिसाब था कयूं। असां हिसाब था खणूं 2y प्लस, ऐं उन में जोड़ था कयूं 4y, ऐं वरी उन में अॻिते बराबरि था लिखूं 18 जे। हाणे मतिलबु 2y प्लस 4y बराबरि आहे 18 जे। हाणे तव्हां अगरि अंदाज़ो लॻायो त 2y प्लस 4y बराबरि आहे 18 जे। हाणे असां अगरि हिसाबु हणूं आहे, जीअं शुरू में असां कयो हुयोसीं, त 2 खे अगरि असां y सां मल्टीप्लाई कयूं, माना 2 टाइम्स माना कहिड़ो अंग जेको बराबरि थींदो 18 जे, ऐं वरी उनखां पोइ 4 टाइम्स वरी उनखे पाण में जोड़ कयूं, त हाणे इहो असांजो उन टाइम्स वारे तरीक़े सां न निकिरंदो, ॾुखियो थी पवंदो। त असांखे इन खे कहिड़ो तरीक़ो आहे हल करण जो? इन खे हल करण जो तरीक़ो आहे असां इन खे जोड़ ऐं कट करे इक्वेशन जी फॉर्म में लिखंदासीं। जंहिं मिसाल असां 2y आहे त 2y छाजे बराबरि आहे? 2y सिधो सो बराबरि आहे, त मतिलबु y पाण सां 2 दफ़ा जोड़ थियल आहे, ऐं उनखां पोइ वरी 4y आहे, मतिलबु 4 दफ़ा ॿिया y बि जोड़ थियल आहिनि। त मतिलबु असां वटि 1 2 3 4 5 6 y थी विया आहिनि, जेके हिक ॿिए सां जोड़ में आहिनि, ऐं उनखां पोइ उहे बराबरि आहिनि 18 जे, छो त बराबरि जी निशानी खां पोइ असां वटि 18 आहे। हाणे इहा ॾिसो त असां वटि 1 2 3 4 5 ऐं 6 y आहिनि, जेके पाण में जोड़ थियल आहिनि, ऐं मतिलबु त असां वटि के बि 6 शयूं आहिनि जेके पाण में जोड़ थियल आहिनि, जेके बराबरि आहिनि 18 जे। हाणे असां अगरि इन सभिनि खे गॾु कयूं त असां वटि शयूं घणियूं थींदियूं? असां वटि इहे शयूं थींदियूं 6, ऐं उहे 6 असां y करे लिखंदासीं।
ऐं हिते बि ॾिसूं त 2y + 4y 6y जे बराबरि थींदो अगरि असां ॿ मिसाल 6 आहे हिकिड़ी ऐं उन खां पोइ 4 ॿियूं शयूं आहिनि ऐं पाण में जोड़ कयूं त असां वटि 6 शयूं थी वेंदियूं ऐं इहो बराबरि आहे 18 जे। हाणे इक्वेशन असां वटि थी वई आहे 6y = 18। हाणे असांखे ख़बर आहे त अहिड़े क़िस्म जी इक्वेशन खे हल करण जे लाइ असांखे जेको कोएफिशिएंट आहे जेको वेरिएबल सां मल्टीप्लाई थियल आहे उनखे ॿिन्हिनि पासनि सां वंड करणो पवंदो त ई असांजो y धार थींदो। त असां वटि छा आहे हिते कोएफिशिएंट असां वटि कोएफिशिएंट आहे 6 त असां 6 सां ॿिन्हिनि पासनि खे वंड कंदासीं त 6 वंडिया 6 असां वटि छा थी वेंदो असां वटि 1 थी वेंदो मतिलबु y बराबरि बचंदो सिर्फ़ु ऐं उहो बराबरि थींदो 18 वंडिया 6 3 जे। त y = 3 जेको आहे उहो असांजो जवाबु निकिरंदो। हाणे y जी वैल्यू 3 खे असां पुट करे चेक बि करे सघूं था छा इहो सही आहे त मां पुट थो कयां त 2 × y यानी 2 × 3 + 4 × 3 = 18 ईअं थिए थो या नथो थिए त 2 ज़रबिया 3 6 ऐं 4 ज़रबिया 3 थींदो असां वटि 12 ऐं 6 में 12 जोड़ कंदासीं त असांखे छा मिलंदो असांखे 18 मिलंदो मतिलबु इहो सही आहे ऐं 3 सही वैल्यू आहे y जी।